कि हकीमनि जो ऐं मरीज़नि जो पाण में जहिड़ो थी पियो आहे ऐं ॾिसो कीअं थो लतीफ़ साईं जो घर उन्हनि खे लिबेरे उन्हनि जी जहिड़ी मरीज़ आहिनि उहो मुखातिब हारिया वेझ मुयास हारिया वेझ मुयास सुध न लही सूर जी पिरियां खे चूंडियास पिरियां खे चूंडियास त तरस तबीबनि छॾे उहो डॉक्टर साहिबु चयो त ईअं कोन्हे को आहे अगनि जो तरस तबीबनि कियो वस वेझनि ता किरीअरे की न थिए ॿुधाए थो न वेझनि जेको आहे जेको हुनजो वस में हो उहो हुननि कयो पर किरी खां सवाइ फ़ाइदो कोन थींदो मरीज़नि किरी कई कोन ऐं ॿियो वरी चवंदो वेझनि सां विड़ी पिया मरीज़ बखी थींदा आहिनि तकलीफ़ माण्हू खे तमामु घणो तंग कंदी आहे विड़ी पवंदा आहिनि कॾहिं कॾहिं डॉक्टर सां पोइ चवंदा न आहे अगनि जो तरस तबीबनि कियो वस वेझनि किरीअरे की न थिए कि वेझनि से वाई पिया डॉक्टर सां विड़ी पिया कि वेझनि से वाई पिया किरी न कयाऊं चई जे पंध पारियाऊं जेको तरीक़ो जेको हो रस्तो जेको जेकॾहिं हकीमनि जे हुकुम ते हलनि हा सही तरीक़े सां दवा खाइनि हा त तकलीफ़ कोन थिया उन्हनि खे कि वेझनि से वाई पिया किरी न कयाऊं चई जे पंध पारियाऊं त सिघा ई सघा थिया ऐं ॿियो वरी उनखे मया थो ॾिए त तव्हां वेझनि वटि वेठा थिए पर तव्हांखे वेझनि वटि वेहण त कोन आहे जे वेझनि वेहण वेझनि वटि जे सिखे त सघो थी वेहण वेझनि वटि जे सिखे त सघो थिए अॻी आदत मट त अघा आदत न थिए हिकिड़ो अघो ॿियो अफ़ाल तव्हांजा ख़राबु सही तरीक़े सां दवाऊं कोन खाधियूं पर उहो डॉक्टर ते तव्हांजी कावड़ अघा ई सघा थिया अघा ई सघा थिया जे वेठा वटि वेझनि कि वेझनि वटि माण्हू वेठो हुजे उन्हनि जा आदाब उन्हनि जा अतवार उहे अहिड़ा आहिनि उन्हनि जूं सफ़ाइयूं उन्हनि जो रहण करणु त माण्हू ठीकु थी वेंदो आहे उन्हनि खे ॾिसी उन्हनि खे कि अघा ई सघा थिया जे वेठा वटि वेझनि चई तरसी तबीबनि चेठे हूंदे चङा कया उहो मरीज़ चाहींदा न असांजी मर्ज़ी सां इलाजु थिए घणे भाङे पोइ इहे सलाहूं ॾींदा आहिनि फलाणी गोरी खाराए फलाणी जॻह ते सुई हण मतिलबु जेको डॉक्टर आहे उनखे उहो ॼण को चरियो आहे उनखे ख़बर ई कोन्हे का कॾहिं कॾहिं मरीज़ आहिनि मरीज़ वीचारो बेवस थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं अब नेट डॉक्टर बेज़ार थिया तड़े कढी छॾिया कि तड़े तबीबनि कि तड़े तबीबनि घायल घरां कढिया मरीज़ आहे उहो दांह थो ॾिए त असां इलाजु कोन कयूं ॿियो वरी असांजे घर मां तड़े कढी छॾियो कि तड़े तबीबनि घायल घरां कढियो कि चिकिया चाक चियूं करे करियूं मूर न कनि अहिड़ा फट थियनि वरी उहो चिकी पवनि गजो किरी न कंदो अहिड़ियूं शयूं खाईंदो जेके उन फटनि खे फाड़े विझनि त पोइ ईअं ई थींदो कि तड़े तबीबनि घायल घरां कढियो थी चिकिया चाक चियूं करे कड़ियूं मूर न कनि कि दोस्त दर्शन तुंहिंजे कि विझो ठार ठपनि कि विझो वेझ वञनि आओ त प्रियम उथियां कि वेझनि वेठे कि वेझनि वेठे ई दोस्त पेही दर आयो सिहत जी शरीर में कल कणे पेई कि पीर परे वेही अचण सां अजीब जे